अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जो सुरीलो आवाज़ रखंदड़ फ़नकार उस्ताद मरहूम जलाल चांडे छो ऐं कीअं आख़िर एक वाणे के मुफ़्त में मेह वठाए ॾिनई ऐं छो एक नई स्वाह में एक मल्ह पहलवान के ॾिनाई। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो क़दीमी रागी उस्ताद जलाल चांडियो। हिकु पुराणी ॻाल्हि आहे त जॾहिं जलाल चांडियो मोरो शहर में रहंदो हो, अचानक हिकु ॾींहुं बाज़ार में वाणे खे क़ुरान पाक घुमाईंदे ॾिठईं ऐं जलाल चांडे उन वाणे खां क़ुरान पाक वठी चुमियाईं ऐं सारो अहवाल उन खां मालूम कयाईं। वाणे जलाल चांडे खे ॿुधायईं त मोरो शहर में चोर ऐं चोरनि जा यार ऐं पाथारीदार बि शहर में आहिनि, इन करे क़ुरान पाक घुमाए रहियो आहियां त मतां उन्हनि खे को रहम अचे ऐं मुंहिंजी मेह मोटाए ॾियनि। जलाल चांडे वाणे खे चयो त तूं वाणियो आहीं ऐं क़ुरान पाक पियो घुमाईं, फलाणे तारीख़ ते पिड़ी ते अच त तोखे मां पंहिंजे ख़र्च ते ई क़ुरान पाक जे सदके तोखे मेह वठी ॾियां। ऐं जलाल चांडे उन वाणे खे पंहिंजे पसंदि ते ई मेह वठाए ॾिनई। काफ़ी पुराणी ॻाल्हि आहे त छतल शाह जे मेले ते मुक़ाबिलो मल्ह जो थींदो हो ऐं जलाल चांडियो मल्ह ॾिसण जो शौक़ीन हो। हिकु ॾींहुं जलाल चांडे सिंध जे पहलवान ख़ुदा बख़्श हाले ऐं पंजाब जे पहलवान शमन पंजाबी जे विच में बाज़ी रखियाईं त जेको बि मल्ह मुक़ाबिलो खटींदो मां उनखे नई स्वाह में ॾींदुमि ऐं हारायल खे बोस्की जो पटको ॾींदुमि। मुक़ाबिलो सख़्तो हो ऐं सिंध जो पहलवान मारे वियो ऐं जलाल चांडे उनखे इनाम तौरु नई स्वाह में ॾिनाई ऐं हारायल मल्ह पहलवान खे बोस्की जो पटको पारायईं। वधीक इन तरह जा वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।